तव्हां जेतिरा बि अज़ादार अॼु की इबादत में जिथां जिथां खां अॼु की इबादत हाजतूं खणी आया अहिड़ी क़बूलियत वास्ते आले मोहम्मद जी ज़ात ते बुलंदतर सलावत। तव्हां जेतिरा बि अज़ादार अॼु की इबादत में हाजतूं खणी आया जेकॾहिं गुप्तानी ज़ात शिफ़ा वास्ते बेऔलाद औलाद वास्ते बेरोज़गार तो रोज़गार वास्ते आले मोहम्मद जी ज़ात ते बुलंदतर सलावत। अज़ीज़ान गिरामी हाणे वञा शहनशाह मसाइब सुर जो बेताज बादशाह शइ नंढी धमाको वॾो वाहिद ज़ाकिरा जे पंजाबी ज़ाकिरनि खे बि चैलेंज कयो त असां वांगुरु सॼो ॾींहुं बनीअ जो कमु करे पोइ अॼु सुर हणो। मुंहिंजे अखियुनि जी ॻाल्हि आहे रोड़ीअ में ज़ाकिर हुबली पंजाब जे ज़ाकिरनि खे बि चैलेंज कयो। हाणे ईको वारे खे मां चैलेंज कंदुसि त पंहिंजो ईको ठीकु करे। नाराए तकबीर नाराए रिसालत कुल ईमान नाराए हैदरी। सालियाना मजलिस अदा 24 सफ़र गोठ मंगर जी शाम जो 2 बजे अल्लामा आयाज़ हुसैन क़ौमी ज़ाकिर अल्ताफ़ हुसैन भयो मौलवी एजाज़ अली अमीनी गोठ मंगर जी में ख़िताब कंदा। तमाम आज़ादारनि खे गुज़ारिश आहे त हिन मजलिस अदा में शरीक थी सवाब हासिल कंदा। नाराए हैदरी काबतुल्लाह खुदा जो घर उन में सदायो अली के काबतुल्लाह खुदा जो घर उनमें सदायो अली के बिस्तर रसूल जो लेकिन सुमारियो अली के खुदा खुद मुस्तफा के मेराज ते घुरायो नूर जे पर्दे मां मुस्तफा के मिलायो अली के। नाराए हैदरी असा जा मोमिन चवंदा आहिनि मूंखे त मीर साईं तव्हां पंहिंजे अक़ीदे जी वज़ाहत कयो। मां चवंदो आहियां त मुंहिंजो अक़ीदो तव्हां मौला के महदूद न कयो मुझो अकीदो बुधो। काबे में अलिया मस्जिद में अलिया नमाज में अलिया अज़ान में अलिया तू अली के किथां किथां कढने ए जाहिल ईमान में अलिया कुरान में अलिया। नाराए है